गोलारची शहर मौजूद आहियां ऐं गोलारची जेको साहिली इलाइक़ो हुअण सबबि माण्हू जेको आहे पंहिंजे जेको पेट लाइ पाला कीअं पिया जीअनि। पाणी न हुजण सबबि जेको फसलूं नथियूं थियनि। तक़रीबन गुज़िरियल 2 सालनि खां सोक वारी सूरत हाल आहे। हिते तमामु घणा माण्हू जेको आहे ॾिठो वञे त तमामु घणा जेको माशी तौर ते जेको आहे बदहाल आहिनि। जीअं दुकानदार आहिनि इन्हनि खां पुछूं था त अॻु जी भेट में हिन ईद ते छा सूरत हाल आहे, माण्हुनि जे ख़रीदो फ़रोख़्त में केतिरो इज़ाफ़ो आयो। तव्हां ॿुधाईंदा पहिरीं जे भेट में हिन ईद में माण्हुनि जो छा सूरत हाल आहे, तव्हांजा छा व्यूज़ हूंदा? असांजा जेको आहे इहे व्यू आहिनि हींअर अॻूणे जे भेट में हींअर महांगाई तमामु घणी थी चुकी आहे। जेकी शइ अॻु में 2 रुपए में मिलंदी उहा हींअर 5 रुपए ते पहुती आहे वञी। हुन हिसाब सां महांगाई जे करे जेको आहे माण्हू जेको आहे ख़रीदारी तमामु घटि कई आहे। कुल अगरि ॾिठो वञे त पाण वटि गोलाची लेडीज़ मार्केट वग़ैरह में तमामु सूरत हाल आहे। इहो आहे जो ख़रीद ऐं फ़रोख़्त तमामु घटि रही जी सूरत हाल। हिकु व्याज जो सिलसिलो जाम ऐं उन खां पोइ साहिली पट्टी में ॾुकार पाणी जी न सूरत हाल सबबि बदीन ऐं स्पेशल गोलाची में तमामु ईद जी जेके ख़ुशियूं आहिनि उहे माना नाले माते रहिजी चुकियूं आहिनि। महंगाई जे हिसाब सां गुज़िरियल साल जी भेट में हिन साल जेको आहे न महांगाई जो रुझान महांगाई तमामु घणी थी वई आहे। इन करे ग़रीब माण्हू वीचारो वॻे खे पुॼो ई कोन थो सघे, पेट में झलियो पियो आहे। हींअर हिते असीं मार्केट में वेठा आहियूं, असांजी गोलारची लेडीज़ मार्केट आहे। हिते कारोबार पहिरों के साल जी बनस्बत हींअर तमामु माना घटि आहे। मायूं जेके अॻे 2-2 टे वॻा वठंदियूं हुयूं, फैंसी वॻा वठंदियूं, सुठा भरतल 3-3 हज़ार 4-4 हज़ार 5-5 हज़ार वारा वॻा उहे हींअर ख़रीदारी कोन्हे। हींअर माई का 500 वारो वॻो को 700 वारो वॻो को 1000 रुपया वारो वॻो उहो क़िस्मत सां माना का विरले माई वठे थी। हूअं ॾिसो पिया हाणे ईद जो धंधो लॻो पिया 2 ॾींहं बतानी ईद खे मार्केट सॼी वीरान लॻी पई। असीं दुकानदार सभु माना वांदा वेठा आहियूं, कारोबार घटि आहे, छा करियूं। डॉलर जो रेट चढ़ी वियो, पेट्रोल जो अघु चढ़ी वियो, महांगाई उरूज ते थी वई, छा कंदासीं। असीं बसि इहो ई चवंदासीं इमरान ख़ान साहब खे इहो ई मैसेज ॾींदासीं ॿुधाए कुझु ग़रीबनि ते क़यास कर।